आगाह कयां कि कोयटा समेत बलोचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात पई आहे। बरसात बाद थधि में वाध पइजी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं मुल्क के मथान इलाक़नि में अॼु बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। कराची में भी मौसमियात खाते पारां बरसात पवण की अगकथी करे छॾी आहे। कराची में अंगारे खां थधि जी लहर में वाह थींदी। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं कोयटा समेत बलोचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात पई आहे। बरसात बाद थधि में वाध पइजी वई आहे। ख़बर शेयर पिया कयूं मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में अॼु बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं मौसमियात खाते पारां कराची में बरसात पवण की अगकथी करे छॾी आहे। कराची में अंगारे खां थधि जी लहर में वाह थींदी। कोयटा समेत बलोचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात पई आहे। थधि में वाध पइजी वई आहे। मुल्क के मथान इलाक़नि में अॼु बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। मौसमियात खाते कराची में भी बरसात पवण की अगकथी करे छॾी आहे।